एक दफ़े ज़ाल पंहिंजी मुड़ुस खे चयो त मूंखे तोखां तलाक खपे। मुड़ुस चयो तोखे तलाक मूं मां छो खपे? मूंखे जेसीं वजह न ॿुधाईंदे तेसीं आउं तोखे तलाक छो थो ॾियां। अञा त पंहिंजी शादी खे हफ़्तो मस गुज़रियो आहे ऐं हींअर तोखे तलाक खपे। माई चयो त मूंखे तलाक खपे। अमरा चयो त मूंखे भला इन जो कारण ॿुधाए त तोखे आउं तलाक ॾियां। चई त मां कंहिं ॿिए सां मोहबत कंदी आहियां। चई पोइ तूं हुन सां शादी करी आहे, पोइ मूंसां शादी छो कई? चई माइटनि जो ज़िद हो। चई ज़िद हो त हाणे मूं ते माण्हू कोन खिलंदा। मां दोस्तनि यारनि खे हेॾां होॾां सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजी शादी थी चुकी आहे। हाणे तूं मूंखे छॾींदे त मूंखे दुनिया जा माण्हू छा चवंदा? माई ज़िद करे बीठी त मूंखे तलाक खपे, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे, दुनिया तोखे छा बि चवे छा न चवे। हमरा चयो ठीकु आहे, भला जंहिंसां तूं प्यार मोहबत करी त हुनजो तोखे नंबर यादि आहे त मूंखे ॿुधा। हुनजो हा मूंखे नंबर यादि आहे। हुन पंहिंजी मोबाइल हुनखे ॾिनी त हुनजो नंबर लॻाए। तूं हुनखे चओ त मूं तलाक वठी छॾी आहे, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? माई हिन खां मोबाइल वरिती, नंबर लॻायो, पुछी जुनेद मूं तलाक वरिती आहे, तुंहिंजो छा रायो आहे? उन जुनेद हिन खे चयो त हाणे तुंहिंजो मुंहिंजो वास्तो ख़तमु आहे, तुंहिंजी शादी थी चुकी आहे ऐं हाणे मूंसां तुंहिंजो को बि वास्तो न आहे। अॻिते लाइ न मूंखे फ़ोन कर न मूंखे बेज़ार कर। माई या मथे ते हथ अची विया। अमरा हिन खे चयो त हाणे ॻाल्हि ॿुध, तोखे हू ॾिस क़बूल बि नथो करे, हाणे तलाक वठी छा कंदीअ? माई ख़ामोश रही। ख़ामोशी खां पोइ हू पंहिंजे मुड़ुस जे पेरनि ते किरी पई। चई त वाक़ई असां औरतुनि खे बि जेको वणे थो असां उहो ई सोचूं था, पर इहो कंहिंजी इज़त जो कंहिंजो ख़्यालु नथा रखूं। असां लाइ जेको माइटनि सोचियो उहो बहितर ई आहे। असां माइटनि जी नाफ़रमानी करे उन्हनि जी दिलि आज़ारी कयूं था।